बिल्कुल नाज़रीन, इन वक्त असां मौजूद आहियूं यूसी बाजारा जी ॻोठ मलाह कॉलोनी में, जिते 600 खां मथे घर जेको आहे पाणी हेठि डही पट थी विया आहिनि। ॻोठाणनि तरफ़ां जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरो करे शदीद नारेबाज़ी कई पई वञे। वधीक ॻोठाणा बि असां सां मौजूद आहिनि जेके खुले आसमान हेठि ज़िंदगी गुज़ारण ते जेको आहे मजबूर आहिनि। वधीक ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन महिल ताईं हुकूमत तरफ़ां या मक़ामी इंतिज़ामिया तरफ़ां या हितां जे चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां हिननि सां कहिड़ो सहकार कयो वियो आहे या हिननि जी कहिड़ी इमदाद कई वई आहे। अचो त ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। सही असांजो ॻोठु पूरो शफ़ मलाह जे नाले ते आहे। सॼो ॻोठु कॉलोनी मलाह जो आहे, मतिलबु सभु पाणी हेठि आहे। का बि असांजो सोच कोन्हे। साईं मुराद शाह खे असां अर्ज़ा कयूं, अपील था कयूं असां खां मदद करे। हिते साईं जेको तारिक साहिबु आहे या बाजार सलीम साहिबु आहे, असांखे ॾिसण लाइ को बि तयारु न आहे। हुतां ग्रुप वारो छोकिरो आहे जेको जाच जूच करे वियो आहे। बाक़ी ॿी का बि असां कंहिं मदद कोन कया। इन कोट किरी पिया आहिनि, किनियूं जॻहियूं हेठि थी वियूं आहिनि, कंहिं जॻहियूं पाणी में आहिनि। इन लाइ असां अर्ज़ा कयूं मुराद शाह खे ऐं बिलाल भुट्टे खे अर्ज़ा कयूं असां खां मदद करे। न सर, असांखे जो पाणी जे हिसाब सां जेको आहे हिन महिल ताईं असांजी का बि इमदाद या कुझु बि असांखे न मिलियो आहे। ऐं असां पंहिंजा बचा बि जेके आहिनि ॾाढी परेशानी सां कढी आया आहियूं। जेको पाणी जे वसीले न पाणी पीअण जी सहूलियतूं आहिनि। हींअर असांजा इहे जेको सैलाब वारो पाणी उहो इस्तेमालु पिया कयूं। असां वसारनि खे अपील था कयूं त महिरबानी करे ऐं असांजो जेको आहे सो बचनि जे बारे में सोचीनि। ऐं बीमारियूं ॾाढियूं तकलीफ़ूं परेशानियूं थियूं आहिनि। ऐं टेंटियूं बि ईअं मिलिया आहिनि जेके 20 माण्हू आहिनि उन्हनि खे माना 10 ॾिनो अथनि या 5 ॾिना अथनि, ॿिया वीचारा ईअं दरबदर आहिनि। टेंटुनि में हींअर 3 माण्हू 4 विहनि था, ॿिया ईअं परेशान आहिनि। राति मींहुं वसियो आहे, एतिरा असांजे बचनि जी परेशानी थी वई आहे जो असांखे कंहिं बि हिन महिल ताणी कुझु बि न कयो अथनि असांजे लाइ। इमदाद लाइ असां 3 चकर चयो आहे। असांजा बचा परेशान आहिनि। असां बेरोज़गार वेठा आहियूं। हींअर असांजा कम न आहिनि, मज़ूरी न आहिनि। असां परेशान, महिरबानी करे असांजी मदद कयो। पर हिन महिल ताणी असांजी कंहिं बि मालिकी न कई आहे। बाजारियुनि तरफ़ां हितां जे मक़ामी न साईं, उहो साईं तारक साहिबु आयो, हितां रोन ॾेई हलियो वियो, पर हिन महिल ताणी असांजी कंहिं बि असांजी न कई आहे। असां वरी पंवर साहिबु कल्ह आयो, उहो महिरबानी कयो, उन असांखे आसरो में त ॾिनियूं न, चयो अथसि उन दफ़ा इनशाला जेको मुंहिंजो हाल आहे मां तव्हांजी मदद कंदुसि। बाक़ी हिन महिल ताणी कंहिं बि असांजी मदद न कई आहे। वोटर साईं असां बाजारनि जा आहियूं। वोटर बाजारनि जा आहियूं साईं। हीअ तक साईं मुराद शाह जो पीपी पहिरीं खां वठी नंढे हूंदे खां वठी असां अबो ॾाढो असांजे वोटर पीपीअ खे ॾींदा आहियूं। पर हिन महिल ताणी ॾिसो त असांखे केॾी तकलीफ़, असांजा बचा दरबदर, असांजे पाणी जी बि सहूलियतूं न आहिनि। असां वरी बि अपील महिरबानी करे हिननि खे चऊं था त असांजी पाणी जी बि सहूलियत कनि ऐं जेको आहे राशन जी बि कनि। असां बेरोज़गार आहियूं, असांजा बचा सभु दरबदर आहिनि। ऐं टेंट खाइण पीअण जो सामान तव्हां भला जेके हक़ीक़ी मुतासिर आहियो, जंहिंजा घर ढहिया पिया आहिनि, रोडनि ते वेठा आहियो, का मदद थी आहे इमदादी? न साईं, न कुझु बि कान थी आहे। का बि शइ न आहे। साहिबु हिते आयो, घुमी वियो हलियो। ऐं हाजी फैज़ मोहम्मद त असांजी का बि ॻाल्हि ॿुधूं कान का। वरी ॾिनऊं असांखे हिकिड़ा तंबू 2-3, जंहिंमें 15 माण्हू आहिनि, उनखे 2 ॾिना आहिनि। हवाई छा आहे भला, छा आहे इन ॻाल्हि खे पोइ था ॾिसूं। सही इहे ख़बरूं चाहे असांखे कुझु बि हिन जाइ ते का बि शइ असां मदद का बि कान कई वई आहे। पोइ हीअ नंढड़ा ॿार हींअर खुले आसमान हेठि तकलीफ़ूं परेशानियूं आहिनि। हा साईं, इहे त आहिनि। पोइ हाणे छा कयूं, ख़ुदा पंहिंजे खे चऊं, ॿियो कंहिंखे चवंदासीं। असांजी हिते मदद कंहिं बि कान कई आहे। मुराद अली शाह खां कहिड़ो मुतालबो कंदो हुनजो तक आबाई? साईं असांजो अर्ज़ु आहे त असीं इहो असांजो मुतालबो आहे त असां मदद करे हिन महिल असांखे राशन पहुचाए। जेके बीमारियूं आहिनि या बड़ियूं आहिनि, जंहिं वॾा सूर तकलीफ़ूं आयूं आहिनि, त असांजी हिन महिल कंहिं बि असांजी जांच न कई आहे त छा थियो आहे या छा न थियो आहे। अर्ज़ु इहो आहे त असांखे जॾहिं मींहं जूं बरसातूं थियूं तने में 20 ॿाहूं ॾींहं हिते न असां सां कंहिं मदद कई आहे। हितां न को हुड़ा। असां इन विच पाणीअ में खटूं हंध ॿोड़े पहुचे निकिता आहियूं। वियासीं उन्हनि त बाबा अर्ज़ु इहो आहे त असांखे भला तंबू ॾियो। जेके असां आहियूं हिकिड़ा 20-25 माण्हू घर में आहियूं, त 20-25 खे भला वधीक न आहे, मतिलबु 15 तंबू ॾियो तॾहिं बि असां गुज़ारो। हुननि चयो त बाबा असां वटि तंबू वधीक कोन्हनि, के 5 तंबू आहिनि, जे खपनि त खणी वञो, भला जे न त कोन। तारक साहिबु हिते आयो, असां उनखे ॾिसी वियासीं, चयो अला कंदो त तव्हांजी मदद कंदासीं। पर उन बि असां सां मदद कोन कई। असांजे राति मींहुं वसियो आहे, अहिड़ा असांजा बचड़ा दरबदर, जंहिं मज़े हाणे हुजे को तंबू सभु को पंहिंजे बचड़ा 2-2 घर हिकिड़े ई तंबूअ में आहिनि। परेशान थियासीं, सॼी राति वेही ॾींहुं कयो अथऊं। असां साईं मुराद शाह खे अर्ज़ु कयो, साईं ख़ुदा जे वास्ते असां तव्हांजा जेके आहियूं वोटर आहियूं,
अचे अब्बा ॾाढा यका तव्हांखे पीपल्स पार्टीअ खे न तव्हां असांजी मदद न कंदो ॿियो असांजी केरु कंदो। अॼु बिल्कुलु जीअं त तव्हां ॻोठाणनि जा वीचार ॿुधा उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो इहो ई चवणु आहे त ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां या हुकूमत तरफ़ां या हितां जी चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां हिन महिल ताईं असांजी कंहिं बि क़िस्म जी माली सहायता न कई वई आहे। वधीक जेकब टीवी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कंदे मला कॉलोनी जे रहवासियुनि ऐं ॻोठाणनि जो इहो चवणु आहे त गुलपहार तरफ़ां जेको आहे वसार असांजी मदद कई वई आहे, लेकिन हुकूमती सतह ते असांजी हिन महिल ताईं कंहिं बि क़िस्म जी वार न कई वई आहे। त हितां जे ॻोठाणनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह MNA सरदार सिकंदर अली रापोटो खां इहो मुतालबो कयो आहे त खुदारा UC बाजारा जे अंदरि मौजूदु ॻोठ मला जे रहवासियुनि जी जेको आहे फौरी तौर ते सार लही वञे ऐं हिननि खे जेको आहे रहण जे लाइ जुगो फ़राहम कयो वञे ताकी ही ऐं हितां जा जेके रहवासी आहिनि बाआसानी पंहिंजी ज़िंदगी बसर करे सघनि। कैमरामैन टीम सां गॾु शकील अहमद चन्ना, जेकब टीवी न्यूज़, सेवण शरीफ़।